जी टांगा पाटियों घट थी बाजी जेको असां मुक़ाबिलो करण जी सिचुएशन में ना आयो छो ना आहिनि मुक़ाबिलो करण जी सिचुएशन में इन करे कोन्हनि छो त हो सिंध जे माण्हुनि जी हाणे आवाज़ न रहिया आहिनि सिंध जे माण्हुनि खे सिंधी माण्हू खे हिननि में को आसरो न आहे का उमेद न आहे जंहिं नमूने हिननि एॾे इम्पोर्टेंट इशू ते पंहिंजो जेको आहे सो सिंध कार्ड खेॾण जी कोशिशि कई हिकु नेशनल असेंबली सीट जे लाइ त हैफ़ वठे जंहिंजे सिंध जो इशू उथियो त पीपल्स पार्टी उजागर कयो जे छह कनाल जो इशू उथियो त बाक़ियुनि त मिड़ी पटाखूं ॾिनियूं ॻाल्हियूं कयूं के ड्रॉइंग रूम मां पे ॻाल्हायो के पंहिंजी गाॾी मां वेठो पे ॻाल्हायो को जेको आहे चैनल ते वेठो ॻाल्हाए पियो हे वाहिद मर्द मुजाहिद सदर पाकिस्तान सदर मुमलिक आसिफ अली ज़रदारी हो जे वञी जॉइंट सेशन में यानी कि जेको पाकिस्तान जो सब खां वॾो फोरम आहे जिथे तव्हांजी नेशनल असेंबली ऐं तव्हांजी सेनेट अचे थी उन ॿिन्हिनि फोरम में ने छह कनाल खे दरगुदर कराए आउट करे छॾियो लत खणी छॾियई इन सिस्टम मां कढी छॾियो बाक़ी ॻाल्हाइण लाइ त हर कोई ॻाल्हाए सघंदो आहे एमपीए में नाम त टांगा पार्टी ठही एमपीए में यूसी जो चेयरमैन तव्हां वटि न आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल यूसी जो मेंबर तव्हां वटि न आहे भला ॿियो त सभु कुझु छॾे ॾियो पोइ भला काउंसलर तो जा तव्हां वटि काउंसलर बि न त तव्हां टांगा पार्टी ठही असीं सबको हक़ रखूं था पंहिंजे राय जो इज़हार ॾियण जो मां पहिरें ॾींहुं बि चाहींदुमि ऐं मां अॼु जो चाहींदो आहियां ऐं मां सुभाणे बि इहो चाहींदुमि इहो अहिड़ो हिकिड़ो इशू आहे जैसा असांजे सिंध धरती जो सवाल आहे जिते असांखे सिंधू दरिया जी ॻाल्हि थी अचे त मां पहिरीं बि चवंदुमि हाणे तव्हां थो त असां सभिनी खे गॾु बीहणु खपे हा ऐं असीं अॼु बि गॾु बीहण लाइ तयारु आहियूं छो त अहिड़ो इशू आहे जंहिंमें सियासत पोइते रहिजी वई पंहिंजा इख़्तिलाफ़ात पोयां रहिजी विया असांजा मसइला मसाइल दुश्मनियूं पोयां रहिजियूं हे अहिड़ो इशू हो सिंधियो जंहिंमें सभिनि खे गॾु बीहणु खपंदो पर मूंखे हैफ़ आहे उन्हनि माण्हुनि ते मूंखे हैफ़ आहे ओड़ी टांगा पार्टियुनि ते मूंखे हैफ़ आहे अहिड़ी जमायतुनि ते जेको हिते बि सिंध कार्ड प्ले करण जी कोशिशि कंदा यार ॿुड़ी नथा पर उहो हिकिड़ो तरीक़ो आहे असीं अॼु चऊं था त सिंध जी ॻाल्हि कयो असीं अॼु चऊं था सिंध जी हक़ूक़ जी ॻाल्हि कयो त अव्हांखे जेको आहे सो NA 213 जी इलेक्शन पई आहे अव्हांखे इहो कोन्हे त सिंध में छा पियो थिए सुभाणे सिंध जो फ्यूचर छा आहे पर अव्हां चाहियो था किथे को एतिरा वोट खणी वठूं जो यूसुफ ठाकुर साहब जी घरवारीअ साम्हूं किथे असांजी ज़मानतूं रद्द न थी वञनि ज़मानतूं रद्द थियण खां ॾिजो था जे अमली कमु कयो त सिंध हुकूमत खां सवाइ कंहिं कयो जे रेज़ोल्यूशन पास कई पंहिंजे फ्लोर तां इहा असांखे नाक़बूल आहे मां सलाम पेश थो कयां गॾोगॾु चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह साहब खे जे साफ़ जवाब ॾेई छॾियो त असां हिन ते मंज़ूरी कोन ॾींदासूं इहो प्रोजेक्ट टेक्निक मां पास न थींदो हे प्रोजेक्ट CCI में न वेंदो तेसी असांजे कंहिं हिसाब सां अॻिते न हलणु ॾींदासूं ऐं अव्हांखे इहा ख़ुशख़बरी ॾियां त 1.5-2 महीने खां मथे थी वियो आहे जिथां पंजाब मां कमु शुरू कयो उते जो उते असां बंदि कराए छॾियो आहे माण्हुनि खे अचनि थियूं ॻाल्हियूं करणु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अचे थो कमु करणु ऐं हे भले छा बि पंहिंजा कार्ड खेॾनि हे भले की बि पंहिंजी ॻाल्हियूं कनि इहो बसिर जो ताज जेको आहे इहो फेदर बि जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी साहब ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जे पग में ईंदो त इन 6 कनाल खे लतनि आउट कराए छॾी मंज़ूरी दुनिया कंहिं शइ जी लिखत में ॾिनी हुजे आहे जे कंहिं शइ जी ज़बानी ॾिनी हुजे आहे त अव्हां जेको आहे ख़्वाब में बि ॾिसो आहे ख़्वाब में बि ॾेखारियो आहे सुम्ह बि ॾेखारियो आहे पनो उथी करे उजागर थी असांखे तव्हां वटि कुझु न आहे सिवाइ कूड़ जे सिवाइ सिंध जी आवाम खे जेको आहे ग़लति रास्ते ते आणिजे सिवाइ सिंध जी आवाम सां धोखो करिजे तव्हां वटि कुझु कोन्हे इहो मुंहिंजो तव्हां सां अज़म आहे मूंखे फ़ख़्रु आहे ऐं मूंखे एतबार आहे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जी ॻाल्हि जो मुंहिंजो जी ज़बान ते अंधो भरोसो आहे जॾहिं हुन चई छॾियो आहे त 6 कनाल न निकिरंदा त न निकिरंदा ऐं माण्हू जो रुगो पटाखो ऐं फूकू ॾियनि पिया असां हिकु जाइ ते पंहिंजो स्टैंड वरितो नेशनल असेंबली ऐं सेनेट में असां पंहिंजो स्टैंड वरितो सिंध असेंबली में करारदाद पास करे असांजे चीफ मिनिस्टर मुराद अली शाह कमिटमेंट कई ऐं उन जे बावजूदि
अज असी आवाम में भी तव्हां गॾु बीठा आहियूं। माने हर कौमन फोरम ते, हुकूमती फोरम ते, अवामी फोरम ते, इन प्रेस क्लब के ॿाहिरि, इन धरने में पाकिस्तान पीपल्स पार्टी सब खां अॻिते हुई ऐं सब खां अॻिते रहंदी। बाक़ी मां न चाहींदुमि कॾहिं बि इन छक कनाल खे जेको आहे सियासी इशू ठाहे वञे। मूंखे दुख आहे दिली एॾे इम्पोर्टेंट इशू खे हिननि सियासी कयो, सियासी रंग ॾिननि। इहा सिंध जी आवाम ऐं इहा जेका हिस्ट्री लिखिजे थी, ये हिस्ट्री सुठनि लफ़्ज़नि में उन्हनि खे यादि न कंदी जॾहिं इशू थे, ज़रूरी इशू खे सियासी करार ॾिनो आहे। बाक़ी रही ॻाल्हि इलेक्शन जी, अलाह ख़ैर कंदो। मां सम्झंदो 20-25 जमातूं अञा ताईं जेको आहे हिकिड़ी कैंडिडेट जे ख़िलाफ़ बीठियूं आहिनि अची, पर मां अञा दावत ॾियां थो 25 जमातूं ॿियूं गॾु करे थी पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो ऐं असां सां अवाम आहे, मिसकीन ग़रीब माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु आहे, हारी मज़दूर पीपल्स पार्टी सां गॾु आहे, वॾेरो पढ़ियल लिखियल पीपल्स पार्टी सां गॾु आहे। हर माण्हू जेको आहे जीअं गुट जे नाले सां बीठो आहे। मूंखे त इंतज़ारु आहे त हे जेके कैंडिडेट असांजे ख़िलाफ़ निकिता आहिनि उहो थोरो वञी निकिरनि किथे मूंखे ॿुधाइनि को 4 माण्हू सुञाण वारा हुन सां गाॾी में चढ़ण लाइ तयारु न कोन्हनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सचाई अवां दोस्तनि, ख़ुसूसन मुंहिंजे अकीलत जे दोस्तनि कॾहिं पूरी कई जॾहिं नवाब यूसुफ ठाकुर साहब जे साम्हूं बीठो हो कृष्ण चंद पारवानी साहब। उनजे हूंदे तव्हां जेको आहे वॾी लीडर सां खटायो, उन खां पोइ बि तव्हां वॾी लीडर सां खटायो। मां इहे सोशल मीडिया ते ॾिसां थो अलाए केरु हो को ॻाल्हाए पियो त असांजी क़यादत जे ख़िलाफ़ ॻाल्हायो त हीअ कंदासीं फलाणो कंदासीं। अलाए मां कंहिंजी क़यादत जे ख़िलाफ़ न ॻाल्हायो आहे, न मूंखे कंहिंजी क़यादत जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो शौक़ु आहे ऐं न को मूंखे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। अल्हम्दुलिल्लाह इलेक्शन सां खटिया वेठो आवाम असां सां गॾु आहे। बाक़ी जे मुंहिंजी क़यादत जे ख़िलाफ़ के ॻाल्हायो त मां तव्हांजो बटा को कोन थो ॾियां, मां तव्हांखे तारा ॾेखारे छॾंदुमि, ख़बर इहे सभिनि जे साम्हूं आणींदुमि जो तव्हांखे ख़बर पइजी वई। हमने जो है नारा उठाया है, पर पंजाब को ख़ुसूसन साउथ पंजाब की जो बेल्ट है, जितना हमको नुकसान होगा उसके मुकाबले का नुकसान उनको भी हो रहा है। वो रो जरूर रहे हैं, पर किसका डर है, किसका खौफ है कि आज पंजाबी मेरे भाई और बहन आवाज नहीं उठा रहे। मुझे फोन जरूर कह के और सलाम पेश करते हैं और जज्बाती बातें करते हैं और मुझे कहते हैं कि और जोशो खरोश से जाके आप हिम्मत करें, पर मुझे नहीं पता कि क्यों वो खुद इस चीज को लेके आगे पंजाब क्यों नहीं लेके आ रहा और हम पे सिर्फ क्यों भरोसा कर रहे हैं। मेरा बयान तो मेरी तो एक जो राय है और बड़ी क्लियर राय है, मैंने बार भी बात की, मैं अभी बात करता हूँ कि ये जो इशू था ये सियासी इशू नहीं था, ये एक इशू था जिसको सिंध कार्ड की तरह प्ले नहीं करना चाहिए था। ये चाहिए था जिनको बात करनी थी साथ बैठते, बजाय इसके से एक पर और दूसरे मत तोहमतें लगाए, बजाय उसके कि आप इसका सियासी जो है एक सियासी कार्ड खेले सिंध के साथ। आपको चाहिए था कि आप मदद मांगते उस वाहिद जमात से, पाकिस्तान पीपल्स पार्टी, जिसने हमेशा से सिंध के हकूक के लिए जंग लड़ी है और अल्हम्दुलिल्लाह हर जंग सिंध के फायदे में हमने जीती है, चाहे वो कालाबाग डैम हो या आज 6 कनाल का इशू हो। और आज वो लोग भी जो कालाबाग डैम का नारा लगाते थे आज 6 कनाल की बात कर रहे हैं।